शेख अयाज़ लिखियो त सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, तेल कढ़ाईअ काढ़ियो वियो आहे। हा पोइ बि उन जी रहंदी साॻी रीत अभागी, अॼु तो वटि महिमान थियो आहे। हा सच वॾो ॾोहारी आहे। जी नाज़रीन, त अॼु असां पंहिंजी नामसरी निशस्त में हिकु अहिड़े ई महिमान खे मदऊ कयो आहे जंहिं पंहिंजी सहाफ़त जो पूरो किरदारु सच साईं निभायो आहे ऐं हिन वक़्त ताईं हुन जेके बि कावशूं या जेके बि हुन जूं कोशिशूं रहियूं आहिनि उहो सिर्फ़ु सच खे तक़वियत ॾियणी आहे। सो पाण अॼु जंहिं महिमान सां हाज़िर आहियूं उन्हनि जो तारुफ़ आहे मोहतरम साईं इमदाद सूमरो साहिबु। तो पाण उन्हनि खे भलीकार कंदासीं। ऐं पहिरियों ई जेको मुंहिंजो उन्हनि खां सुवालु हूंदो त सहाफ़त खे असां एज़ अ प्रोफेशन करे वठूं था या सहाफ़त असां हिकिड़ी पार्ट टाइम जॉब करे उनखे खणी हलूं था सिंध में, ऐं उनजो कहिड़ो किरदारु तव्हांखे नज़र अचे थो अॼोके हिन सिंध में? महिरबानी मंसूर भाउ। सहाफ़त जेकॾहिं केरु उनखे नौकिरी सम्झी करे थो न, सहाफ़त नौकिरी न आहे। 9 खां 4 वारी नौकिरी मां कयां, उनखां पोइ पघार खणा, पंहिंजो दाल रोटी हलायां, बचनि खे पालियां, त सहाफ़त माना मुलाज़मत न आहे। हीउ जुनून आहे, पैशन आहे, जेके शौक़ु हूंदो, जुनून हूंदो, उहो ई सहाफ़ी थी सघे थो। जेकॾहिं केरु हिनखे प्रोफेशन या मुलाज़मत सम्झी कंदो त उहो जल्दी बेज़ार बि थी वेंदो, बोर बि थी वेंदो। सभ खां अवल ॻाल्हि इहा आहे त जॉब सिक्योरिटी का बि कान्हे का, ऐं 24 कलाक जेकॾहिं तव्हां सही सहाफ़त कयो था त तव्हां ख़तरे में बि आहियो। ख़तरो बि आहे, जॉब सिक्योरिटी न आहे, ऐं जेके पघारूं आहिनि उहे बि तमामु घटि आहिनि, लो वेजिस आहिनि। मां न वरी टाइम ते मिलनि थियूं ऐं टाइम ते बि कोन थियूं मिलनि। मां पाकिस्तान जे नंबर 1 न्यूज़ इदारे में कल्ह रिज़ाइन कयो आहे, त उन में मुंहिंजी जेका पघार आहे उहा 75,000 हुई, ऐं इन में 25,000 मूंखे सिर्फ़ु पेट्रोल जा मिलंदा, माना 1 लख रुपयो मिलंदो हो। हाणे 1 लख रुपयो, हूअं त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके 25,000 20,000 रुपये ते कमु कनि था। द मोस्ट सीनियर जर्नलिस्ट खे मतिलबु 1 लाख, मूंखे बि 1 लख रुपयो मिलंदो हो। सो माना घटि पघार, जॉब सिक्योरिटी न हुजणु, ऐं रोज़ माना नई जिदोजहद आहे, पुरसकून जॉब न आहे। उन जे करे सहाफ़त उहो ई करे सघे थो जंहिंखे जुनून हूंदो, जंहिंखे इहो जेको उन पंहिंजे प्रोफेशन खे माना जेको आहे सो प्यारु कंदो। जीअं ख़बर न आहे त कंहिं लिखियो आहे त दुनिया जी वॾे में वॾी अयाशी कहिड़ी आहे, त जवाबु ॾिनो त दुनिया जी वॾे में वॾी अयाशी इहा आहे त तव्हांजो शौक़ु तव्हांजो प्रोफेशन बणिजी वञे। वाह। सो मुंहिंजो आई लव माई प्रोफेशन, आई लव जर्नलिज़म। मां पंहिंजे शोबे सां प्यारु कयां थो, तंहिंजे करे ई मां हिते आहियां। मजमूई तौर ते सिंध जे सहाफ़ीअ खे तव्हां हींअर कीअं था ॾिसो? मजमूई तौर ते जेको सिंध जो सहाफ़ी आहे उहो पाकिस्तान में उन जहिड़ो को मिसाल नथो मिले, ऐं असां मतिलबु सिंधी हुजण जे करे उनखे इलाही पोइते बि धिकियो वियो आहे। ऐं पर उनजे बावजूदि सिंधी सहाफ़ियुनि पाण खे मञायो आहे। मतिलबु पाकिस्तान जो को बि इदारो, मां सिंधी जी ॻाल्हि नथो कयां, सिंधीअ में त हूअं ई असां सभु सिंधी ई हूंदासीं, उर्दूअ जो इदारो हुजे या अंग्रेज़ी जो इदारो हुजे, जेकॾहिं हुन में सिंधी सहाफ़ी न आहे त उहो इदारो अणपूरो आहे। उहो मालिक बि सम्झनि था त तव्हांखे जिते सिंधी सहाफ़त जा माना सितारा नज़र ईंदा, तव्हांखे पंहिंजो अख़्तियार खोखर साहिबु मुंहिंजो पसंदीदा सहाफ़ी आहे, मां हुनखे पंहिंजो उस्ताद ई सम्झंदो आहियां, ॾाढो ब्रिलियंट साहिबु। मंसूर मुगरी साहिबु इन्वेस्टिगेशन जो वॾो नालो आहे, अख़्तियार खोखर आहे, हमीद सूमरो आहे, संजय साधवाणी आहे, सलीम जंडीर, इहे तमामु माना इन्हनि हेठां खां वठी सहूलियतूं न हुजणु, रुकावटूं, उन जे बावजूदि तमामु घणो फ्लोरिश कयो आहे। इम्तियाज़ अली आहे, इम्तियाज़ चांडियो साहिबु जेको इम्तियाज़ अली लिखंदो आहे, डॉन जो वॾो जेको आहे सो रिपोर्टर आहे, मंज़ूर चांडियो साहिबु आहे, अहिड़े ई तरीक़े सां अरबाब चांडियो आहे, कादिर लाशारी आहे, ऐं उन्हनि में जेको सागर सांदड़ो जेको पहिरीं हूंदो हो don.com में, अमर गुरड़ो आहे, रियाज़ सोहेल आहे, तमामु माना वॾा नाला आहिनि। सलीम जंडीर आहे, एक्सप्रेस में आहे नौजवान, इन करे कोन थो चवां त मुंहिंजो माना पुठि थियल आहे, वाक़ई सुठो सहाफ़ी आहे। सो सिंधी सहाफ़ियुनि पाण मञायो आहे। ऐं सभ खां अहम ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जेको तव्हां चओ था प्रोफेशनल सहाफ़त आहे, पर प्रोफेशनल सहाफ़ी हुजण सां गॾो गॾु पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे सिंध जे मफ़ादनि सां, पंहिंजे वतन जे माण्हुनि सां माना हू कमिटेड बि आहिनि। जॾहिं पीपल्स पार्टीअ 2012-13 में ग़ालिबन जेको डबल मकानी निज़ाम आंदो हो,
त पीपल्स पार्टीअ जे मिनिस्टर्स खे इहा ज़रूरत कान आई त हू कराचीअ में मीडिया जे साम्हूं अचनि। ऐं पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस थी त उन में बि सिंधी साफ़ आहिनि जिन जो उर्दू मीडिया सां तालुक़ु हो, उन्हनि खे टफ टाइम ॾिनो। ऐं हींअर बि जॾहिं का माना वतन जी का ॻाल्हि हूंदी आहे त सियासी कारकुन खे बाद में ख़बर पवंदी आहे, उते जो उते जॾहिं अनाउंसमेंट थींदी आहे त सिंधी साफ़ ई एॾा उन्हनि खे सुवाल करे उन्हनि खे माना इहो बाज़ रखण जी कोशिशि कंदो आहे। उन खां पोइ पंहिंजी जेका ऑब्जेक्टिव जर्नलिज़म आहे उन में बि सिंधी साफ़ ई पंहिंजो माना वतन सां मुहबत जो किरदारु, माना उनजो प्रोफेशन बि आहे पर उहो पंहिंजे वतन सां ऐं धरतीअ जो किरदारु बि अदा कनि था। सही। हाणे मिसाल जी करे असां इहा तव्हांजी ॻाल्हि खणी आहे जान मोहम्मद जे किरदार खे ॾिसूं त उहो कीअं था सम्झो तव्हां त वाक़ई उहो कमिटेड हो पंहिंजी धरतीअ सां? ॾिसो, असांखां अक्सर इहो सुवालु थींदो आहे त तव्हां साफ़ ई कीअं आहियो। असांजो जेको मुआशिरो आहे साफ़ ई उहो आहे। जान मोहम्मद तमामु ज़बरदस्त साफ़ इहो असांजो आइडियल हो ऐं पंहिंजी जर्नलिज़म सां पंहिंजी रिपोर्टिंग सां तमामु ज़बरदस्त। ऐं इन खां वॾी माना कुर्बानी कहिड़ी थी सघे थी त तव्हां पंहिंजे लिखण पढ़ण जे करे पंहिंजे प्रोफेशन जे करे तव्हां पंहिंजी जान कुर्बान करे छॾियो। सिंध त माना साफ़ हिन जे लाइ हिकिड़ो माना अज़ाब आहे, हिकिड़ो कोस घर बणियल आहे। गुज़िरियल 3 साल में 7 साफ़ शहीद थी विया आहिनि। रुगो 2 साल पहिरीं वेंदो त सखर डिवीज़न में जेको आहे 17 दहशतगर्दी जा केस 50 साफ़ हिन ते दाख़िल थिया, मुल्क सां बग़ावत जा केस दाख़िल थिया, अगवा बराए तावन जा केस जेके आहिनि साफ़ हिन ते दाख़िल थिया, उन्हनि ते टार्चर थिया, हिकिड़ा बदमाश ऐं लोफर माण्हू उन्हनि खे पंहिंजे घरनि में घिड़ी मारियो आहे। सो इन खां वधीक ॿी कहिड़ी कुर्बानी थी सघे थी? हा इहो आहे असांजे सिफ़ुनि में हिकिड़ा गंदे क़िस्म जा माण्हू आहिनि, एजेंट क़िस्म जा माण्हू आहिनि, पुलिस जा टाउट आहिनि जिन साफ़त जा कपिड़ा पाता आहिनि। त उन जे करे साफ़त ख़राबु न आहे या सिंधी साफ़ ई ख़राबु न आहे। चंद गंदा माण्हू आहिनि जेके पाण खे साफ़ ई इंट्रोड्यूस था कराइनि, उहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो बहस आहे। पर पंहिंजी टोटलिटी में जेकॾहिं हिकिड़ो कोर्ट जो दरवाज़ो ऐं मीडिया हाउस प्रेस क्लब पंहिंजे तमामु तर ख़राबियुनि जे बावजूदि जेकॾहिं न हुजे त अञा बि माना हुकुमराननि जा पुलिस जा ज़ुल्म सिंध जे माण्हू त तमामु घणा हुजनि। ही कुझु न कुझु हिकिड़ा माना बैरियर्स आहिनि, हिकिड़ो कोर्ट जो दरवाज़ो, ॿियो प्रेस क्लब जेको जॾी फिॾी हालत में सिंध जे कुंड कुड़छ में आहे त इहो हिकिड़ो नंढो नंढो बैरियर आहे। असां ख़ामियुनि खां माना पाक न आहियूं, असां में उहे सभु ख़ामियूं आहिनि जेके हिन मुआशिरे जे माण्हुनि में आहिनि, पर उन जे बावजूदि बि माना सिंधी साफ़ इहा पंहिंजो मञायो आहे। सही। हाणे हिकिड़ी ISPR जी हिकिड़ी स्टेटमेंट हुई, उहा तव्हां हुनखे कीअं था ॾिसो? मूंखे वॾो इश्तियाक हो त कंहिं बि द मोस्ट सीनियर जर्नलिस्ट खां इहा शइ पुछिजे। हाणे हिकिड़ी हुन स्टेटमेंट ॾिनी तॾहिं आई थिंक सो आसिफ़ गफ़ूर हो DG ISPR, त हुन चयो त जेकॾहिं अगरि जीअं अॼु सहाफ़त एक्टिव आहे ऐं जीअं अॼु सोशल मीडिया तेज़ आहे, जेकॾहिं 71 में बि ईअं हुजे हा त कॾहिं बि वॉर न लॻे हा। छा थो चई सघिजे? जेकॾहिं इहो कमु साफ़िन खे करिणो आहे, जेकॾहिं 71 में बांग्लादेश जेको ग़ालिबन उन्हनि ॾे इशारो हो न त बंगालियुनि सां ज़ुल्म हो, बंगालियुनि जेको रिएक्शन कयो उहो सही हो। इन में साफ़ ई एक्टिव हुजण या न एक्टिव हुजण जो कहिड़ो सुवाल आहे? तव्हां हिकिड़नि माण्हुनि सां अहिड़ो ज़ुल्म कयो जिन भॼी तव्हां खां जान छॾाई आहे, उन में साफ़ ई एक्टिव हुजे। ठीकु आहे, तव्हांखे एॾो अहसासु आहे, तव्हां अॼु सहाफ़त खे आज़ादु छॾियो न, अॼु छो साफ़ खे सहाफ़त खे ॻाल्हाइण कोन था ॾियो? माना तव्हां सम्झो था त फ्रीडम ऑफ स्पीच कोन्हे? बिल्कुलु कोन्हे। सही। सिंध में कोन्हे, पाकिस्तान में कोन्हे, फ्रीडम ऑफ स्पीच बिल्कुलु बि कान्हे को। सहाफ़त जेका ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे, साफ़ जे ॻाल्हाइण ते पाबंदी आहे, साफ़ जे लिखण ते पाबंदी आहे, पीका जा कारा कानून आहिनि। जंहिं माण्हूअ जे ख़िलाफ़ु जंहिं माफ़िया खे तव्हां चैलेंज था कयो उहो करोड़पति अरबपति आहे, उनजे लाइ वॾा वॾा वकील बि हायर करे थो, बल्कि उहो सॼो सिस्टम ख़रीद करे थो छॾे, उहो तव्हांखे चुरण बि कोन ॾींदो। तंहिंजे करे सहाफ़त। अच्छा, ॿियो जेको अलमनाक पहलू इहो आहे, तव्हां माशाल्लाह साफ़ ई आहियो, तव्हांखे ख़बर आहे त जेका पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, जेको असांजी एपेक्स बॉडी आहे, उन जा 6 ग्रुप आहिनि। उहे 6 ई ग्रुप हिक ॿिए खे तस्लीम कोन था कनि। वकीलनि जो हिकिड़ो आहे पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल, डॉक्टरनि जो बि हिकिड़ो आहे, इंजीनियर्स जो बि हिकिड़ो आहे, डेंटल सर्जन जो बि हिकिड़ो आहे, सभिनी प्रोफेशन्स जी हिकिड़ी एपेक्स बॉडी आहे ऐं साफ़ जूं 6। हिते सहाफ़त मज़हबी जमायतुनि जे हिसाब सां विरिहायल आहे। जमायत इस्लामी साफ़ ई आहे, हीअ MQM जो साफ़ ई आहे, हीअ सिंधी साफ़ ई आहे, हीअ साफ़ ई आहे। हैदराबाद में वेठा आहियूं न, हैदराबाद प्रेस क्लब में मेंबरशिप कीअं थींदी आहे?
6 ॼणा मेंबर थींदा त 2 सिंधी हूंदा 2 उर्दू स्पीकिंग हूंदा। 1 साल सदर प्रेस क्लब जो उर्दू स्पीकिंग थींदो आहे, 2 साल सिंधी थींदो आहे। जो पहिरियों दफ़ो असां हिते DVN ॾिठी आहे। सो हिकिड़ी अजीब क़िस्म जी खिचड़ी पचियल आहे जेके साफ़ ई तनज़ीमुनि जा अॻुवान आहिनि बदकिस्मतीअ सां। उहे पाण करोड़पति अरबपति आहिनि, साफ़ ई बदहाल आहे। बिल्कुलु ईअं जीअं अवाम जे वोटनि ते माना खटे आयल सियासतदान खरबपति थी थो वञे फुटपाथीअ मां, ईअं ई असांजो साफ़ ई त माना जेको लीडर आहे उहो अरबपति आहे, करोड़पति आहे, उन डिफेंस में बंगला आहिनि, वॾी लेविश क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारे थो। पर जेको आम साफ़ी आहे कमर कांधड़ो गुज़ारे थो 15-20 ॾींहं पहिरीं, त उनजो कंहिं आवाज़ न उथारियो। अहिड़े ई तरीक़े सां जेको जेलियन साफ़ी आहे, सिर्फ़ु गुज़िरियल 3 सालनि में मां सम्झां थो त कोई 50 खां वधीक त पैसा न हुजण जे करे ऐं पघारूं न मिलण जे करे, बेरोज़गारी जे करे, पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ऐं दाल रोटी न खाराए ॾियण जे सघे 50 खां वधीक त साफ़ ई फौत थी विया, जिन जी कुझु जी असांखे ख़बर आहे, कुझु जी असांखे ख़बर कान्हे, ऑन दी रिकॉर्ड ई न आहे, रिकॉर्ड ई न आहे। सही। हाणे जीअं तव्हां पॉलिटिशियंस जो नालो वरितो, नालो त न वरितो तव्हां, पॉलिटिशियंस ते हिकिड़ी जनरली ॻाल्हि कई। हाणे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिकिड़ो पॉलिटिशियन ऐं ॿिया इदारा, उन्हनि जा माण्हू जेसि ताईं उहे उन्हनि सां गॾु आहिनि, मुंसलिक आहिनि, तेसि ताईं उहे सही आहिनि, मतिलबु उन्हनि जी सनाख़्वानी थिए थी। जॾहिं उहे माण्हू उन उहिदे तां लही था वञनि त उहे गद्दार आहिनि, उन्हनि खे गद्दारी जो सर्टिफिकेट थो मिले। ऐं उन खां अलावा थिए ईअं थो त पॉलिटिशियन बिफोर इलेक्शन उनजो रूप हिकिड़ो ॿियो हूंदो आहे ऐं इलेक्शन खां पोइ ॿियो हूंदो आहे। हाणे असां हिकिड़े अहिड़े इदारे ते बि तनक़ीद तमामु घणी था कयूं त हुन असांखे फ्रीडम ऑफ स्पीच ॾिनो कोन्हे, असां का शइ लिखूं था त असांखे उहे मना था कनि। ऐं वरी हेॾे सियासतदान ते बि ॾिसूं, जेकॾहिं अगरि तव्हां सियासतदान खे बि तव्हां को चैलेंज नथा करे सघो, इन सॼी सूरत खे कीअं फेस कजे? तव्हां सियासतदान खे चैलेंज नथा करे सघो, तव्हांजे इंफॉर्मेशन मिनिस्टर जे चवण ते नौकिरी मिलंदी आहे, नौकिरी ख़तमु थींदी आहे। तव्हां हिकिड़े तपेदार खे बि चैलेंज कोन था करे सघो, तव्हां मुख़्तियारकार खे चैलेंज नथा करे सघो। डिप्टी कमिश्नर जे चवण ते सिंध जे वॾे में वॾी अख़बार पंहिंजो सीनियर रिपोर्टर कढी छॾियो, हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर जे चवण ते सतार मलक निकिरी वियो काविश मां, नालो वठी ॿुधायां थो तव्हांखे, DC के फ़हद गफ़ार सुमरे जे चवण ते निकिरी वियो। सो इहे सभु हक़ीक़तूं आहिनि, पर घुमी फिरी ॻाल्हि इहा थी अचे मंसूर त तव्हांखे मूंखे कंहिं माना ज़बरदस्ती चयो त तव्हां साफ़ ई थियो। असां पाण आया आहियूं, सभिनी ॻाल्हियुनि सम्झण जे बावजूदि ही ख़तरनाक फील्ड आहे, हिन में पघारूं कोन्हनि के, हिन में जॉब सिक्योरिटी कान्हे का, हिन में पघार ते अलर्ट सां मिलंदी आहे, तव्हांखे असांखे मुआशिरो इज़त जी निगाह सां थो ॾिसे, इज़त मिले थी। असां प्रिविलेज क्लास जा माण्हू थिया न साफ़ अचे करे, त साफ़ जा जेके नेगेटिव पासा आहिनि उन्हनि खे क़बूल करिणो पवंदो। मां जंहिं प्रोफेशन में तव्हां फ़ाइदा वठंदो त उनजा वरी जेके नेगेटिव पासा मेरिट्स हूंदा। अक्सर जीअं पाण पंहिंजे पुराणनि निशिस्तुनि में बि इहा ॻाल्हि कई आहे त जेको अदीब आहे, लिखारी आहे, उनजो रोल तमामु वॾो हूंदो आहे समाज खे तब्दील करण में। अदीब दानिश्वर जेकॾहिं अगरि रियासत खे रिट चैलेंज करे त उहो करे सघे थो। जीअं असां हमेशह सार्थर खे बि कोट कंदा आहियूं त इहे उहे माण्हू हुआ जेके रुख जी दीवार बणिजी बीह रहिया ऐं हुननि सच खे हमेशह अवलियत ॾिनी ऐं उहो उन्हनि पंहिंजे कलम जो फ़र्ज़ु निभायो। सो सहाफ़ी बि समाज लाइ ईअं ई एॾो ई काराइतो आहे, जेकॾहिं अगरि हू वाक़ई में बि पंहिंजे सहाफ़त जो रोल ऐं पंहिंजे कलम जो रोल उन तरीक़े सां निभाए। सो पाण इमदाद साईं तरफ़ हाणे वधंदासीं। असां ॻाल्हि कईसीं पे त पॉलिटिशियंस खे चैलेंज करण लाइ, हाणे जीअं त इमदाद साईं जो पंहिंजो 17 इयर्स जो तजुर्बो आहे जर्नलिज़म में, त हाणे उन्हनि खां बि इहो ई सुवालु आहे त हू जो 17 इयर्स रहिया आहिनि, 17 साल, हिकिड़ो वॾो अरसो आहे जर्नलिज़म खे, हुननि कंहिंखे चैलेंज कयो आहे? मंसूर को ख़ासि एजेंडा, को ख़ासि टारगेट त कोन्हे। असांजो त रोज़ु खूह नओं खोटींदा आहियूं, हुन मां पाणी भरींदा आहियूं, पीअंदा आहियूं। सो डेली बेसिस ते जेके बि इशूज़ अचनि था उन्हनि खे असां कवर कंदा आहियूं, एक्सटेंसिवली कवर कंदा आहियूं। मूं सिंध गवर्नमेंट ते इलाही कमु कयो आहे। फेक अकाउंट्स केस जी जेका पहिरीं न्यूज़ स्टोरी उहा मुंहिंजी, राणीपुर जेको पीर जी हवेली में जेको थियो, इहा मुंहिंजी ब्रेकिंग हुई। सेवण में जेको भुट्टो साहब जज हो, जंहिं ते इल्ज़ाम हो त उन लिटिगेट सां रैप कयो आहे, उहा मुंहिंजी स्टोरी हुई। उन खां अलावा काफ़ी स्टोरीज़ जेके आहिनि से असां कवर कयूं आहिनि। ऐं हुन में
मूंखे ख़ुशी थींदी आहे त उन करे माना बहितरी आई। तव्हांजी जेका मूं द न्यूज़ वारनि खां या जेका मूंखे थोरी घणी इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे, तव्हांजो स्टोरी लिखण जो जेको तरीक़ो आहे, अंदाज़ आहे, उहो ॾाढो कमाल जो आहे। इहो तव्हां कीअं सिखियो? कमाल जो कोन्हे, मां त को मुंहिंजी मास कम्युनिकेशन थियल आहे ऐं मां त IR जो स्टूडेंट रहियो आहियां ऐं अञा ताईं बि स्टूडेंट आहियां। बाय चांस अची वियासीं, हमसफ़र गाॾी हेॾे हुनजो माना वञे थो क्रेडिट, हमसफ़र मूंखे वठी आयो सहाफ़त में, सिंधी सहाफ़त में। उनखां पोइ जेको मुंहिंजी जेका तरबियत आहे उहा साईं मक़सूद यूसुफ़ी साहब उमत जा एडिटर हुआ, असली कोठड़ी जान। उन्हनि माना मूंखे उमत में वठी हलिया, हुते सजाद अब्बासी साहब, माना इन्हनि हथनि में असां डॉक्टर अली रिंद, असगर सूमरो लिखंदो आहे डान में ॾाढो सुठो। त असगर जो बि मुंहिंजे माना कैरियर में वॾो हिकिड़ो रोल रहियो आहे। अंग्रेज़ी जर्नलिज़म में मूंखे आफ़ताब चन्नो सहाफ़ी आहे कराची जो, ऐं असगर सूमरे जो वॾो किरदारु आहे। त मूं जॾे फिॾे हिकिड़े पॉलिटिकल वर्कर खे अंग्रेज़ी जो सहाफ़ी बनायो, उहो असगर सूमरो वठी आफ़ताब चन्नो आयो, पर जेका मदद कई अंग्रेज़ी सेखारी उहा असगर, ऐं उनखां अलावा ज़िया रहमान आहे, उहा अंग्रेज़ी न्यूयॉर्क टाइम्स जो रिपोर्टर सां गॾु हूंदा हुआसीं उमत में, कामरेड आहे, उन माना मुंहिंजी मदद कई। त असां हिते ई सिखियोसीं। उर्दू बि मां हिते ई सिखी, उर्दू ॻाल्हाइण कोन ईंदी, उर्दू सिखीसीं, अंग्रेज़ी सिखीसीं। ऐं ॿी इहा कोशिशि मां इहा कंदो आहियां त कमाल जी अंग्रेज़ी न आहे, न को कंहिंखे इम्प्रेस करणी आहे, न स्टोरी जो जेको नैरेट आहे या जेको स्टोरी जो नैरेशन आहे या स्टोरी जी जेका हिकिड़ी पिच लाइन आहे उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। सिंपल रखिणो आहे उनखे। असांजो मक़सदु आहे त वधि खां वधि ॿारु पढ़े। कामयाबी आहे त 6, 7, 8 दर्जे जो जेको ॿारु आहे उन जी लेवल जी माना रखणी आहे। असांखे कंहिं ते रोब न आहे विझणो त मुंहिंजी का अंग्रेज़ी वरी सुठी आहे, मां वॾो अंग्रेज़दान आहियां। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त मुंहिंजी जेका स्टोरी आहे उहा हर माण्हू पढ़ी सघे, माना तव्हांजो अहिड़ो नौजवान स्टूडेंट बि पढ़े ऐं ॿार बि पढ़े। तंहिंजे करे इहा कोशिशि कंदो आहियां त मां उनखे माना विदाउट एनी डिक्शनरी, माना हा विदाउट एनी डिक्शनरी। सही। हाणे पाण आयासीं त चैलेंज जे लाइ, त तव्हांजो चैलेंज कंहिंखे आहे? रिसेंटली तव्हांजी हिकिड़ी तमामु ज़बरदस्त कमु आहे, तव्हांजे क्रेडिट ते जेको हमेशह रहंदो, तव्हां असां सिंध जे नौजवाननि जे लाइ उहो कमु कयो आहे। सो उमेदु आहे त हिन में तव्हां तमामु घणा सुरख़ुरू थींदा। सो उहो आहे SPSC जो इदारो, जेको हज़ारे नौजवाननि जा ख़्वाब आहिनि उन इदारे जे लाइ। बहितर बि थियो आहे, मतिलबु 2013 खां उन इदारे जी जेका कंडीशन हुई त न को रिज़ल्ट्स पे आया, न को टेस्ट पे कंडक्ट थिया, पर गुज़िरियल 4-5 सालनि खां जंहिं तेज़ीअ सां उन में टेस्टूं कंडक्ट थियूं आहिनि ऐं जंहिं तेज़ीअ सां टेस्ट ऐं इंटरव्यू जो सिलसिलो जारी थियो आहे ऐं ॿारनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि, त इहो हिकिड़ो ॾाढो पॉज़िटिव पहलू आहे। उनखां अलावा हाणे हिननि कंप्यूटर बेस्ड सिस्टम जेको आहे त इंट्रोड्यूस करायो आहे, जंहिंमें कंप्यूटर बेस्ड टेस्ट ई थींदा। त इहे जेके आहिनि, इहे पॉज़िटिव पहलू आहिनि जेके SPSC जा असांखे आणणु घुरिजनि। पर हिकिड़ो नेगेटिव एस्पेक्ट बि तव्हां उन्हनि जो असांजे साम्हूं आंदो, उहो इहो त जेके ॿार अञा उन्हनि क्वालिफाई कयो न आहे, उनखां अॻु में ई मतिलबु हिकिड़ी शइ तइ थियल आहे त हीअ ॿार 2 सालनि खां पोइ असिस्टेंट कमिश्नर हूंदो, साल खां पोइ हिन CC में DSP एलोकेट थींदो। त इहो जेको आहे हिकिड़ो वॾो ब्लंडर आहे। इनखे तव्हां जहिड़नि साफ़ एंड टैकल करे असां सभिनी नौजवाननि जे लाइ हिकिड़ो वॾी राह हमवार कई आहे। सो इन ते थोरी तव्हांजी असांखे हिकिड़ी डिटेल्ड डिस्कशन खपंदी। तव्हां पंहिंजी पॉलिसी चेक करे वठिजो। मां त ब्लंट ॻाल्हाईंदो आहियां, 3-4 केस थिया आहिनि मूंखे, मां हुनखे मोह ॾियां पियो, मूंखे का परवाह कान्हे का। त हीअ जेका राह असां अख़्तियार कई आहे, पब्लिक सर्विस कमीशन न हुजे, खणी केर बि हुजे, MQM जी दहशतगर्दी जे दौर में मूं MQM ते लिखियो ऐं तव्हांजे साम्हूं मां वेठो आहियां। पब्लिक सर्विस कमीशन अनटचेबल हो, सभिनी खे इहो हो त पब्लिक सर्विस कमीशन ते जेको लिखंदो हुनखे इबरत जो निशानो बनाए छॾींदा आहिनि। या असांजे साफ़ आहिनि, वॾे पैमाने ते उन्हनि खां नौकरियूं वरितियूं आहिनि, पंहिंजी धीअरुनि जे लाइ, पंहिंजे पुटनि जे लाइ नौकरियूं वरितियूं आहिनि। तव्हां जेको ॿुधायो हींअर बहितरी आई आहे, पर बदतरी आई आहे। बदतरी आई आहे त जेके हिननि असिस्टेंट कमिश्नर ऐं सेक्शन ऑफिसर हिननि खयां आहिनि, उन में 90% उहे आहिनि जेके मुर्दनि जो कफ़न लाइ बि विकिणी छॾींदा। तव्हांजा जेके AC आहिनि, असिस्टेंट हाईकोर्ट सखर में का ख़ातून असिस्टेंट कमिश्नर आई, त जॾहिं हुनखे चयो त ज़मीन जी डिमार्केशन तव्हां करायो, त हुनखे ख़बर ई कोन्हे त डिमार्केशन छा आहे। आख़िर में जज ज़च थी विया, हुन चयो तव्हां डिमार्केशन जी स्पेल लिखी ॾेखारियो
त हुनखे डिमार्केशन जी स्पेल लिखणु कान आई। वॾो अहिड़े क़िस्म जा मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर जाल साज़ी सां करोड़नि रुपयनि जी रिश्वत जे एवज़ थियनि था। फयाज़ कुरैशी 2 टेन्यूअर रहियो आहे DG नेब सख, जंहिं ॾींहुं रिटायर थियो उनजे चौथे 5 ॾींहुं उहो मेंबर पब्लिक सर्विस कमीशन आहे। ऐं हाणे उन रिसेंटली सभ खां पहिरियों जेको कमु कयो आहे फयाज़ कुरैशीअ पंहिंजे पुटु उज़ैर कुरैशी खे मेडिकल ऑफिसर करायो आहे। अहिड़े ई तरीक़े सां साईंदाद सोलंकी जहिड़ी हचा हिते हुई जंहिं पंहिंजा 4 ॿार कराया, 2 ॿार खैरपुर रूरल डोमिसाइल ते, 2 वरी कराची जे डोमिसाइल ते। इन जे तव्हांखे को मिसाल मिले थो उसूली तौर ते, अख़लाक़ी तौर ते, क़ानूनी तौर ते इहो हुअणु घुरिजे त जेको मेंबर आहे, जेको चेयरमैन आहे, उनजो माना वेझो माइट बि अप्लाई न करे। इहो कन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट आहे। इहा सिधी जेका आहे असां सिंध जे नौजवाननि सां माना ज़्यादती आहे त ॿार 80% ऐं 90% माना पेपरनि में मार्कूं खणे ऐं उनखे वाइवा जे इम्तिहान में माना फेल कयो वञे। उनखां पोइ कमीशन जा हर इम्तिहान माना चैलेंज थियो आहे। ख़बर न आहे त कमीशन वारनि वटि कहिड़ी गिदड़ सिंघी आहे त उहे सभु जेके आहिनि से कहिड़े खूह में उहे पिटीशनूं हलियूं थी वञनि। हर पिटीशन में जज साहिबान मोज़िज़ जज साहिबान इहे था चवनि जेको थी वियो थो थी वियो, हाणे हलो अॻिते। 2013 जी जीअं कमीशन रद्द थी, इहे सभु कमीशनूं रद्द थियणु घुरिजनि। हीअ जेके DSP थिया आहिनि उन्हनि जी फॉरेंसिक ऑडिट थियणु घुरिजे। उन्हनि खां ॿीहर इम्तिहान वरितो वञे त उन्हनि खे कुझु अचे थो या नथो अचे। तव्हां जे शहर में असां वेठा आहियूं उते वेठल आहे इफ़्तिख़ार बुरड़ो, मां उनजो नालो थो ॿुधायां, उहो पैसा ॾेई जेको आहे DSP थियो आहे, उनखे विहारे 6 लाइनूं हिकिड़ियूं अंग्रेज़ी में लिखायो। सभ खां वधीक हैदराबाद जूं लुक्रेटिव पोज़ीशनूं उनखे मिलंदियूं आहिनि। उहो हींअर पब्लिक सर्विस कमीशन जो वॾे में वॾो एजेंट आहे। पैसा वठी माण्हुनि खे जेको आहे सो इहो कराईंदो आहे। लंजार साहब जेसि ताईं SSP हो तेसि ताईं लंजार साहब हींअर अदील साहब लंजार साहब विया हलिया त अदील साहब जे दौर में बि हींअर सुठी पोज़ीशन ते आहे। ईअं न आहे त को लंजार साहब। अहिड़े क़िस्म जा किरदार माण्हू उनखे वणंदा आहिनि। असांजे ॻोठ जो हिकिड़ो DSP थियो तारिक बाजारी जो पुटु, मुंहिंजो दोस्त सलीम बाजारी जो भाइटियो। माना उमेर हीअ जेका हुनजी माना साल जेको हूंदी आहे हुनजी जेका ट्रेनिंग पीरियड ड्यूटीशिप जे दौरान ई वञी धाड़ो हयो न। वॾो स्कैंडल अहिड़े क़िस्म जा माण्हू माना अचनि था। तव्हांखे यादि हूंदो त 70 किलो चर्च जे इल्ज़ाम जंहिं इंस्पेक्टर थियो उन नालो इंस्पेक्टर सरवर राह पोटो, उहो बदकिस्मती सां सेवण जो आहे। MNA सिकंदर राह पोट जो भाउ, साबिक़ MNA जो, उनजो पुटु हींअर ASI थियो आहे। इहो 2 सालनि खां पोइ सब इंस्पेक्टर थी ऐं उहो बि SHO हूंदो। ईअं ई हैदराबाद में जीअं 4 राह पोटा, 2 अब्बासी मखदूम, उहे हिते माना SHO आहिनि। उन्हनि जो माना जेको आहे ठीके में खयल त उन ॿार खे जेकॾहिं हिकु माना जेकॾहिं पनो उहो सरवर राह पोट जो पुटु सिंधीअ में लिखी ॾेखारे, अख़बार में जेका शइ लिखियलु आहे उहा रुॻो कॉपी करे लिखी ॾेखारे त मां पंहिंजी जलदम छॾे ॾींदुसि। अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि से पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू था अचनि। अहिड़े क़िस्म जा असिस्टेंट कमिश्नर, हीअ जेके 15,000 16,000 नौकरियूं वसीम जे दौर में मिलियूं आहिनि, इन में 20% बि मेरिट ते कोन्हनि। 20% बि मेरिट ते न आहे, उनखां बि घटि मेरिट ते आहे। दुकान खुलिया पिया आहिनि। कासिमाबाद में वञो त तव्हांखे ख़बर हूंदी त हर 10 विखुनि ते माना हिकिड़ो पब्लिक सर्विस कमीशन जो एजेंट वेठो आहे। सो हिननि त सिंध जे मुस्तक़बिल खे तारीख़ ऐं ताराज करे छॾियो आहे। नौजवाननि खे मायूसी जे ऊंधाए गार में उछलाए छॾियो आहे। लाइक़ु नौजवाननि जे मुस्तक़बिल सां खिलवाड़ कयो आहे। वसीम उन सां गॾोगॾु जेका बि हुनजी टीम आहे उहो सिंधी क़ौम जा माना क़ौमी मुजरिम आहिनि। हिकिड़ो माण्हू जंहिंजो माना सॼो किरदारु जेको आहे सो पूरी सर्विस जे दौरान मशकूक रहियो आहे। जॾहिं असिस्टेंट कमिश्नर हो उनखां वठी हुनजो किरदारु मशकूक हो। रिश्वत जे माना ऐं मुनाफ़िक़े जे आला दर्जे ते पहुतल उहो माण्हू, उनखे तव्हां उनजी सिर्फ़ु मुहाज़िरो जॾहिं करे पब्लिक सर्विस कमीशन चेयरमैन था कयो। उनखां पोइ कॾहिं ईअं थियो आहे त पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबरनि में कोटा हुजे त 50% जेको आहे सो MPM जा माण्हू हुजनि, 50% पीपल्स पार्टी जा माण्हू हुजनि। मुज़फ़र लगारी थी वियो आहे। मुज़फ़र लगारी जे पुठियां हींअर एडिशनल एडवोकेट जनरल हो। मोहम्मद यूसुफ लगारी जी फैमिली सां तालुक़ थो रखे ऐं मज़हर लगारी जो भाउ आहे, अदी गुलशन जो भाउ आहे। पर उन ते केतिरा इल्ज़ाम आहिनि। हाणे हिकिड़ी नियाणी उनजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। मुंहिंजो अज़ीज़ आहे सईद सूमरो, उनखां पैसा वठी वियो आहे, उनखे वापसि करण लाइ तयारी कोन्हे को। हीअ जेके बि बद किरदार आहिनि उहे सभु अची पब्लिक सर्विस कमीशन में गॾु थिया आहिनि। तव्हां उनजी पहिरीं मिल्कियतूं कढी ॾिसो, हाणे तव्हां मिल्कियतूं ॾिसो, उन्हनि जा माइट कढी ॾिसो त घणा उन्हनि जा माइट थिया आहिनि। सो पब्लिक सर्विस कमीशन हींअर बुराईअ जो, जुर्म जो हिकिड़ो वॾो
अॾो भञियल आहे। न हाणे त जेके थी विया मुसलसल मतिलबु 4-5 साल खां वठी तव्हां छा था सम्झो त को कानूनी हींअर त ॾिसो था त हिकिड़ी पूरी हिकिड़ी फेडरल कोर्ट ठाहे छॾी अथनि, मतिलबु हिकिड़ा सुप्रीम कोर्ट जा पावर्स बि ख़तमु थी विया। तव्हां छा था सम्झो, तव्हांजी LLB बि आहे, तव्हांजो एडवोकेट जो बि आई थिंक सो एक्सपीरियंस आहे, तव्हां छा था सम्झो त हाणे इन खे कीअं थो टैकल करे सघिजे त हिकिड़ो 4 साल खां वठी जेके भर्ती थिया आहिनि छा उहे अची सघनि था वापसि? असां अरबाब इख़्तियार खां मुतालबो ई करे सघूं था त हीअ जेको वसीम जे दौर में जेका भर्ती थी रिक्रूटमेंट थी आहे, रिक्रूटमेंट थी आहे, इन सभिनी जी फॉरेंसिक ऑडिट कराई वञे। इन्हनि खां फेडरल पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान वठे या पंजाब पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान वठे, इहे सभु हिकु हिकु माण्हू जेको आहे थो थिए। न त जेसि ताईं इहे रिटायर थींदा, जीअं बेनज़ीर साहिबा जे दौर में, भुट्टे साहिब जे दौर में हिकिड़ा चोर दरवाज़े खां वॾेरनि जा पुट भाइटिया ऐं सिपाफ जा कारकुन उन्हनि वॾा कस्टम में ऐं अलाए किथे किथे रखिया। ॾिसो असां पीपल्स पार्टी जी मुखालफ़त छो था कयूं, असां इन्हनि माण्हुनि जी मुखालफ़त छो था कयूं? पीपल्स पार्टी या अहिड़े क़िस्म जूं कमीशनुनि सिंध जो सोशल फैब्रिक तबाह करे छॾियो आहे। तव्हां पंहिंजे भाउ खे पंहिंजे पुट खे नथा चई सघो त बाबा तूं वञी तयारी कर, हू चवंदो त बाबा के वॾेरे जा पेर वञी पकड़, मुराद शाह जे पेरनि ते किरी पओ, नासिर शाह जे पेरनि ते किरी पओ, शर्जील मेमण जे दर जे ॿाहिरां ॿुहारी ॾे, जीअं फलाणो थी वियो आहे असिस्टेंट कमिश्नर या DSP थी वियो आहे, ईअं मूंखे कराए, भला ॿियो न त भला फाइनेंस डिपार्टमेंट में मूंखे नौकिरी वठी ॾे, पोइ त पैसा ई पैसा आहिनि, लोकल गवर्नमेंट में वठी ॾे, ईअं थो थिए न। या छा थो थिए, एजेंट खे पैसा ॾियो, 5 करोड़ 6 करोड़ माना असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP जा, 3 करोड़ मुख़्तियार कार आहे, लेक्चरार जी सीट 90 लख रुपया आहे। हीअ छा आहे? माना सियासी हुकूमतुनि में थींदो 5-10% सिफ़ारिश हलंदी हुई, पर ईअं अंधेर नगरी कोन्हे जीअं अॼु जे दौर में अंधेर नगरी आहे। मां तव्हांखे हींअर ॿुधाए सघां थो नाला जेके हींअर असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP थींदा। कहिड़ी CC जा इहे नाला जेका हाणे थियणी आहे, हाणे जंहिंजी रिज़ल्ट 2025 में 25 वारी 24 वारी 25 वारी 24 वारी जी रिज़ल्ट न आई आहे। उन में 2 तरह पोटा आहिनि, उहे हिकिड़ो AC थींदो, हिकिड़ो DSP थींदो। अॻु में ई असांखे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा थींदा, उन जूं सीटूं पकियूं आहिनि। सो ही सिंध जी जेका सिविल सोसाइटी आहे, सिंध जी जेके सियासी क़ुवतूं आहिनि, सिंध जी जेका आम ॿार आहे, उनखे त पब्लिक सर्विस कमीशन जा दरवाज़ा बंदि करणु घुरिजनि, उनजो घेराव करणु घुरिजे, बदकिरदार मेंबरनि जो घेराव करणु घुरिजे। मां पंहिंजी कैपेसिटी में जेतिरो मूंखां थी सघियो हीउ जेको अन्याय आहे, हिन अन्याय जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, यार हीउ को इंसाफ़ आहे त जेको तव्हांजी माना जेको आहे सो तव्हांखे करप्शन जे केसनि मां छॾाए उहो माना थी वञे। हाणे नाला पिया अचनि, माना तारीख़ जे नाकाम तरीन आहे जी ग़ुलाम नबी मेमण, उहो उम्मीदवार आहे या बकाला उन्हड़ उम्मीदवार आहे। बकाला उन्हड़ छा न कयो पंहिंजी ब्यूरोक्रेसी जे दौर में, अहिड़ा किरदार अचनि था। रिज़वान मेमण जहिड़ो बदकिरदार थो अचे, जंहिंखे इहो माना न थियो त जेको आहे सो जंहिंजे अंडर में हू मेंबर थी कमु थो करे, बलूचिस्तान जो डोमिसाइल अथसि, उहो माना उनजी नौकिरी सॼो टेन्योर माना इलीगल हो, उन केतिरा माण्हू जेको आहे हिते भर्ती कया। सो ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं असां सच न चवंदासीं, इन्हनि इदारनि ते न ॻाल्हाईंदासीं, इहो ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं, त असांजो फ्रस्ट्रेट थी वेंदो, क्रिमिनल थी वेंदो, पाण मारे छॾींदो, ख़ुदकशियूं करे छॾींदो। मां पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जो सौदे ते, पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जी क़ीमत ते ख़ामोश न रहंदुसि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां वज़ाहत कयां, हीअ बकवास कंदा था वतन, मूंखे औलाद न आहे पर मूंखे 4 पुट आहिनि, उन में मुंहिंजो हिकु ॿार बि अप्लाई न कंदो, मुंहिंजो भाउ अप्लाई न कंदो, मुंहिंजो सौटु अप्लाई न कंदो। तव्हांखे ऑफर थिए त तव्हांखे 2 सीटूं ॾियूं था? ऑफर त परे जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मुंहिंजो पुटु अप्लाई कयो त मुंहिंजो पुटु न रहंदो, जेकॾहिं मुंहिंजो भाउ अप्लाई कयो त मुंहिंजो भाउ न रहंदो, मुंहिंजी भेण अप्लाई कयो, मुंहिंजी धीउ अप्लाई कयो त मां उन सां लातालगी जो इज़हार करे छॾींदुसि। ऑफर त परे जी ॻाल्हि आहे न, ऑफर त तॾहिं थींदी जॾहिं मां थोरो कुझु ॾेखारींदुसि। नो कम्प्रोमाइज़ आहे हिन ते। जेकॾहिं मुंहिंजे के मिट माइट, इवन मुंहिंजो जेकॾहिं कोई वेझो दोस्त थी वञे त हिन ई प्लेटफॉर्म ते तव्हां मूंखां सुवाल पुछी सघो था त हीउ तुंहिंजो दोस्त कीअं थियो आहे, क़तई तौर ते न, बिल्कुलु उन ते ॻाल्हि वाज़े आहे। उन्हनि केस कया, मां लीगल माना उन ते प्लेटफॉर्म ते उनखे जवाबु ॾिनो आहे, ॾींदुसि, ऐं मूं उन्हनि ते केस दाख़िल कयो आहे, उहो बाद में मां ज़ाहिर कंदुसि त कहिड़ो केस दाख़िल कयो आहे। सो कोर्ट जी पोज़ीशन छा आहे, हींअर आइनी कोर्टूं आहिनि जेको बि आहे, पर भिटाई साईं जेकी सिट मां बार बार गरजाईंदो आहियां त वाक़ा करणु बसि ॿुधणु कमु भरो अचिजो। असां
हीउ जेको कैमरा जे पुठियां वेठल नौजवान आहे या असांखे ॾिसंदड़ जेके माण्हू आहिनि, असां पंहिंजो किरदारु ईमानदारी सां अदा कयूं, बाक़ी नतीजो अलाह ॾींदो। ऐं दौर मेरिट जो आहे, हीअ जेके बदकिरदारी सां मेरिट जे बरख़िलाफ़ आया इहे तव्हांजे मुंहिंजे लाइ माना ख़राबु नालो पैदा था कनि। इन्हनि जे करे असांखे ॿुधणो थो पए त सिंधी नाअहल आहे, सिंधी करप्ट आहे, सिंधी अयाश आहे। अहिड़नि बदकिरदारनि जी तंहिं करे असांजी जिदोजहद इन बदकिरदारनि जे ऐं इन बदकिरदारीअ जे ख़िलाफ़ु हुअणु घुरिजे। उहा जंग कंदा रहंदासीं, उनजी जेका प्राइज़ आहे असां चुकाईंदासीं, चुकाईंदा आहे चुकाईंदासीं। न ही मिसाल हाणे जीअं तव्हां हिननि सभिनी जा बकावला हुनर जो नालो वरितो, ऐं जेके ॿ टे ॿियनि माण्हुनि जा नाला वरिता, हाणे इहे माण्हू जॾहिं रिकमेंडेशन में अचनि था त तव्हां जहिड़नि माण्हुनि खां छो न रिकमेंडेशन वठंदा, या तव्हां जहिड़ा माण्हू रिकमेंडेशन हिननि खे ॾियण जे हुन में न आहिनि हूंदा, या हू पंहिंजे जेका इंग्लिश लिटरेचर में असां हिकिड़ी लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं पेरिफेरल डेफिनेशन, त तव्हां जहिड़ा माण्हू हुननि जे पेरिफेरल डेफिनेशन में नथा लहनि जो तव्हां खां रिकमेंडेशन वठनि। सही अलाह न करे त का गवर्नमेंट असां खां का रिकमेंडेशन वठे, न वठणु घुरिजे। मुंहिंजो ऐं तव्हांजो जेको रोल आहे उहो वॉच डॉग जो आहे। असां गवर्नमेंट जो हिसो न थी सघंदासीं। सभिनि लाइ एतिराम आहे, सभु असांजा दोस्त भाइर आहिनि, का ज़ाती दुश्मनी न आहे। मुंहिंजो किरदारु उन्हनि ते नज़र रखणु आहे, मुंहिंजो किरदारु सपोर्टिव न आहे। जेकॾहिं मां कंहिं गवर्नमेंट जी बॉडी जो मेंबर थियां थो त पोइ मुंहिंजो माना कॉन्फ्लिक्ट आहे, माना मुंहिंजो इंट्रस्ट आहे। तंहिंजे करे इहो अहिड़े क़िस्म जो को उहिदो क़बूल न कबो। असांजो जेको किरदारु आहे असांजो उहो ई किरदारु रहणु घुरिजे। न रिकमेंडेशन त हिकिड़ी करे सघिजे थी न, त बहितरीअ तरफ़ जिते बकावला हुनर आहे, 4-5 माण्हुनि जा नाला वरिता, उन्हनि जी जॻह ते तव्हां सम्झो था त हीउ माण्हू फेयर आहे, हीउ ट्रांसपेरेंट इदारे खे हलाए सघे थो, तव्हां उहो त पंहिंजे अख़बार में या पंहिंजे सोशल मीडिया ते चई सघो था त हिन जनाब मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, जनाब मोहतरम साईं क़िबला मुराद अली शाह साहब, मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा, मोहतरम शर्जील मेमन साहब, मोहतरम नासिर हुसैन शाह साहब, इहे जेके मोहतरम आहिनि इन्हनि खे ख़बर न आहे। न ॾिसो, हिन पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन महीने खां वधीक आगा साहब रही सघियो, जेको आसिफ ज़रदारीअ जो ज़ाती दोस्त आहे। मां हिन जो हिसो न थींदुसि, त हिननि खे ख़बर न आहे त कहिड़ो माण्हू असांखे खणी अचिणो आहे। इहे त चूंडे चूंडे अहिड़ा माण्हू था खणी अचनि। हा, हिन में 2-4 सुठा माण्हू आहिनि, कादी शहाद परवेज़ आहे, हिकु अधु उर्दू स्पीकिंग आहे, मूंखे नालो यादि नथो अचे, जिन पंहिंजो माना हिन दामन में इन कमीशन जे इदारे में रही करे पंहिंजो दामन पंहिंजो ते दाग़ न लॻायो आहे। सुठा माण्हू आहे। कुंभर साहब जो दौर जादवाणी जेको सॾाईंदो हो, नूर मोहम्मद जादवाणी साहब, सुठो दौर हो। उन दौर में 10 माण्हू हुन पंहिंजा माना माइट में भर्ती कया आहिनि, पर उन जे बावजूदि इहो अंधेर नगरी न हुई जादवाणी साहब जे दौर में। या इवन अंधेर नगरी सलीम भोर जे दौर में बि न हुई। सलीम भोर मंज़ूर कादर काका जेको बदकिरदारी जे आख़िरी मंज़िल ते पहुतल हो, बिल्डिंग कंट्रोल नथा ॾियनि, भाउ उहो क्राइटेरिया ते पूरो बि न थियल हो, उन जे बावजूदि चेयरमैन थियो, पर एतिरी माना जेको आहे सो न हुई जेतिरी अॼु आहे। एतिरी बदकिरदारी ज़ोर जे दौर में न हुई कंट्रोलर जे, एतिरी इरशाद शाह जे दौर में बि न हुई तमामु घणी करप्शन थी, पर ईअं न हुओ जेतिरो अॼु जे दौर में आहे। अॼु जे दौर जा रिज़ल्ट्स खणी ॾिसो, मूंखे सम्झ में नथो अचे त मुराद अली शाह साहब जेको मेरिट जूं ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं कंदो आहे, उन कीअं पंहिंजे 1000 खां वधीक तक जे माण्हुनि खे, जंहिंमें कोई 350-400 त सिर्फ़ु राह पुट आहिनि। सलीम बाजारी जी फैमिली जो हिकिड़ो माण्हू कोन्हे जेको 17, 18, 19 ग्रेड में कमीशन जे थ्रू न थियो हुजे। एॾा लाइक़ आहे त मुराद अली शाह जे CM-शिप खां पहिरीं थिए हा न, सलीम जो हिकिड़ो ॿार बि न थियो। पाण बि जेको जंहिं कमीशन जी सीट में हाणे रिटायर थियो आहे, उहा बि अब्दुल्ला शाह जे दौर में थियो। उन खां पहिरीं त हीउ माना इन लाइक़ु बि कोन हो त 4 लाइनूं, हींअर बि 4 लाइनूं लिखी कोन सघंदो आहे। सो ही सभु उहिदनि ते वेठल माण्हुनि खे ख़्यालु करणु घुरिजे, त उनखे ख़ुदा खे बि जवाबु ॾियणो आहे। मूंखे त सम्झ में नथी अचे ॻाल्हि त हीअ जेके हिन सॼे अमल में शरीक आहिनि, उन्हनि खे राति जो निंड कीअं थी अचे। बिलावल भुट्टो साहब जी आहे कोशिशि त मतिलबु उहो मैक्सिम गोरकी जो नॉवल आहे, उन में हिकु ॾाढी ख़ूबसूरत लाइन चवंदो आहे त यंग हार्ट इज़ ऑलवेज नियर टू द ट्रूथ। जेका नौजवान दिलि हूंदी आहे उहा सच जे वधीक वेझो हूंदी आहे। त जेका उमेद बिलावल भुट्टो मां लॻाए वेठा त बिलावल भुट्टो शायदि मुमकिन आहे त ट्रांसपेरेंसी वारे तरफ़ वञे, तव्हांखे लॻे थो? मां त मायूस आहियां, मूंखे त कोन थो लॻे। बिलावल भुट्टो खे हिकु शइ जी ख़बर आहे, असां हर ख़बर ॾींदा आहियूं, ट्विटर ते हुनखे टैग कंदा आहियूं, बल्कि कंहिं दोस्त महिरबानी मूंखे हुनजो नंबर बि ॾिनो, हर शइ असां हुनखे ॿुधाईंदा आहियूं,
ॿुधाईंदा न आहियूं, मतिलबु ख़बरूं मोकिलींदा आहियूं त ही सिंध जी हालत आहे। ॿुधायो कहिड़ी तब्दीली आई आहे? चीफ सेक्रेटरी कहिड़े मेरिट ते लॻल आहे तव्हांजो? चीफ सेक्रेटरी त कॉम्पिटेंट आहे, की कॉम्पिटेंट आसिफ आहे? शाह आसिफ हैदर शाह साहब OMG ग्रुप जो हो, पॉलिटिकल सिफारिश ते DMG ग्रुप में ऑक्यूपाए करे वेठो आहे सीट। आसिफ हुसैन शाह साहब जे आसिफ हैदर शाह साहब जे हुजण जे करे कहिड़ी तब्दीली आई आहे? आफ़ाक़ हैदर शाह जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदो जेको हुनजो भाउ करप्शन जे आला मंज़िल ते पहुतल हो, जेको सिस्टम जो मेन माण्हू आहे, सिस्टम जो माण्हू आहे? कीअं आसिफ हैदर शाह बहितर माण्हू आहे? मतिलबु कहिड़ी बहितरी आई आहे? मतिलबु जीअं चइजे त तव्हां बायस्ड न आहियो, माना जीअं तव्हांजो सिंधियुनि जे लाइ रवैयो आहे ईअं ई तव्हांजो हुन जे लाइ बि आहे। मिसाल जे करे ईअं अगरि को नैरेटिव तव्हांजे ख़िलाफ़ु बयानियो हलायो थो वञे त तव्हां शायदि हुनखे मुहाजिर वसीम खे सम्झी ऐं तव्हां SPSC मुहाजिर जो त को बायस्ड मतिलबु बायस्ड न आहियो कतई तौर ते मतिलबु छा जीअं थी आसिफ हैदर शाह साहब जे लाइ तव्हांजो आहे त अगरि न उहा ॻाल्हि मुंहिंजी आसिफ ज़रदारी आहे बि क्लियर आहे त सिंध खे वॾे में वॾो नुक़सानु आसिफ ज़रदारी जी क़यादत में, आसिफ ज़रदारी, पीपल्स पार्टी, फरियाल टालपुर, मुराद शाह, आसिफ हैदर शाह या उनजी सॼी टीम पहुचायो आहे। पीपल्स पार्टी खां पहिरीं वारनि सिंधियुनि में पहुचायो आहे, अरबाब रहीम में बि पहुचायो आहे, लियाकत जतोई बि पहुचायो आहे। उन्हनि बि ओढ़ा ई किरदार अदा कया जेके अॼु ही था अदा कनि। पर पीपल्स पार्टी जहिड़ी पावरफुल जेका हिकिड़ी मुनज़िम हिकिड़ी सियासी असां वटि पार्टी आहे, अहिड़ी पार्टी बलूचिस्तान वटि कोन्हे। जेकॾहिं बलूचिस्तान वटि हुजे हा त शायदि जेके बलूचिस्तान जा अॼु हालात इहे न हुजनि हा। असां मतिलबु पीपल्स पार्टी खे एतिरो ख़राबु चऊं जो असां हिन पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, पीपल्स पार्टी सियासी जमायत आहे ई कान। माना माना पुटु चेयरमैन, पीउ शरीक चेयरमैन, जेका भेण आहे उहा वरी जेका आहे ख़ातून विंग जी सरबराह आहे, ॿी भेण हेल्थ डिपार्टमेंट जी मिनिस्टर आहे, ख़ासि घर जो नौकर, अणपढ़ियल, 3 डिपार्टमेंटूं थो हलाए, वेझो माइट लंजार साहब उहो होम मिनिस्टर आहे। शहनशाहियत आहे न, को फ़ैसिलो टके पैसे जो फ़ैसिलो अहिड़ो न आहे जेको ज़रदारी फैमिली खां ॿाहिरि थिए। जीअं पंजाब में शरीफ़नि जी माना जेको आहे सो आहे त हीअ ज़रदारी जी शहनशाहियत आहे, बादशाहत बनाए। ही माना मोहम्मद बिन सलमान जे खां लॉर्ड ऑफ द हाउस वारो कमु आहे, उन खां अॻिते जो कमु आहे। मोहम्मद बिन सलमान जी बादशाहत खां अॻिते जो कमु आहे। सिंध में तालके लेवल ते जेको 127 तालका आहिनि, 132 तालका आहिनि ग़ालिबन, उन में हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा शहनशाह रखी छॾिया आहिनि। तव्हांजी FIR न कटिजंदी। तव्हां कासिमाबाद में वेठा आहियो, हिकिड़ी FIR त जाइज़ पंहिंजी मोबाइल जी फुर जी कटराए ॾेखारियो। तव्हां हितां जे DC खां सेल सर्टिफिकेट, मुख़्तियार कार खां सेल सर्टिफिकेट त वठराए ॾेखारियो। सियासी सिफ़ारिश खां सवाइ, शर्जील मेमण या जाम ख़ान शोर जे चवण खां सवाइ, या रिश्वत ॾियण खां सवाइ को कमु नथो थिए। सिंध जो माण्हू हिकिड़े वॾे हिकिड़े अज़ाब जो शिकार आहे, अहिड़े अज़ाब जो शिकार आहे जंहिंमें उहो जनरल ज़िया जी ऐं जनरल मुशरफ जी मार्शल में न हो। बलूचिस्तान वारो माण्हू हिन खां वधीक अज़ाब में आहे। बलूचिस्तान जा डायनामिक्स अलॻि आहिनि, पंहिंजो सब्जेक्ट सिंध आहे, पाण सिंध ते ई महदूद रहूं। बलूचिस्तान में बि माना पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे न। मीर सरफराज़ बुगटी साहब पीपल्स पार्टी जो वज़ीर आला आहे। मीर उहो जेको लैंड ग्रेबर आहे, छा नालो आहे, जेको अली हसन ज़हरी थी वियो आहे एहतियातन सीनियर वज़ीर, उहो आसिफ ज़रदारी जो राइट हैंड आहे न। अली हसन गिरोही नवाब शाह वारो जेको सीनियर वज़ीर आहे, जेको प्रैक्टिकली वज़ीर आला आहे बलूचिस्तान जो। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी आहे, हुकूमत आहे न ऑफिशियली। कश्मीर में हींअर हिनखे मिलियो आहे, कहिड़े सौदेबाज़ी जे करे मिलियो आहे 6वीं 7वीं तरमीम जे, तव्हांखे न आहे ख़बर? बिल्कुलु बिल्कुलु राइट, सही। त मिसाल मतिलबु इहो असांजो हिकिड़ो ईअं सम्झो त अज़म्पशन आहे, या यूटोपिया में था असां हलूं त असां वटि हिकिड़ी पावरफुल हिकिड़ी सियासी जमायत आहे। इन पार्टीअ तव्हांजो जेको नैरेटिव ठाहियो आहे न, तव्हां लाहौर इस्लामाबाद में रहिया आहियो, त हुते जेको पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहब जे करे सिंधीअ जो नैरेटिव आहे, सिंधी माना नाहिल, रुश्वतखोर, करप्ट ऐं कमु न कंदो, बेईमान, चोर, इहो नैरेटिव आहे तव्हां सिंधियुनि जो। थैंक्स टू पीपल्स पार्टी। हींअर असांजे वजूद खे ख़तरो आहे, हिननि जी नाहिली, हिननि जी करप्शन जे करे अॼु हिकिड़े माना जेको आहे निमक हराम ऐं गद्दार ऐं दलालनि खे इहा माना जुरत मिली आहे त हू सिंध खे टुकड़ा करण जी ॻाल्हियूं पिया कनि। मां MK वारनि जी ॻाल्हि थो कयां, हिननि जा इतिहादी आहिनि, हिननि जे करे असांखे इहे ॻाल्हियूं थियूं ॿुधणियूं पवनि। तव्हां जहिड़े पढ़ियल लिखियल माण्हू खे ॿुधायो साईं आपका ॿार आहे पब्लिक सर्विस कमीशन के थ्रू, इहे ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं हिननि जे करे न, या कंहिं ॿियनि जे करे थियूं मिलनि। छो पंजाब पब्लिक सर्विस कमीशन में ज़ीरो जेको आहे सो आहे, सिफ़ारिश आहे, ज़ीरो करप्शन आहे, हिते आहे सिफ़ारिश आहे, पंजाब पब्लिक सर्विस कमीशन में बि आहे। तव्हां वटि का सिंध फॉरेंसिक लैब आहे, 20 अरब रुपया मंज़ूर थिया, उहो सिंध जा ऑफिसर खाई विया, सभु जा सभु सिंधी आहे।
तव्हां नंढे नंढे कम जे लाइ पंजाब फॉरेंसिक लैब में जेको आहे आयो कहिड़ा इदारा ठाहिया आहिनि। सिंध जो 17 साल हुकूमत खां पोइ तव्हांजो सिंध जो हिकिड़ो तालुको, हिकिड़ो शहर, हिकिड़ो सेक्टर, हिकिड़ी डिपार्टमेंट अहिड़ी आहे जंहिंखे तव्हां आइडियल करे पेश कयो, कुझु बि न आहे। तव्हां सेवणो वञी ॾिसो, वज़ीर आला जो ॻोठु आहे, जेकॾहिं बीमार थी न अचो त इहा ई ॻाल्हि आहे। उते न सिहत जी सहूलियत आहे, न गंदे पाणी जी निकाल। जानकारी जो बि त इहो ई आहे। हा, हिकिड़ो VIP रोड ठाहियो अथनि, उन खां सवाइ लाड़काणो तबाही बर्बाद, तबाही बर्बादी जा मंज़र। बिल्कुलु। अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं अगरि असांखे UN में या पाकिस्तान जे बॉर्डर्स खां ॿाहिरि अगरि असांखे को बि पॉज़िटिव नैरेटिव ॾियणो आहे रिगार्डिंग स्टेट ऑफ पाकिस्तान, त वरी बि असांखे ॿिए कंहिं माण्हूअ खे न आहे मोकिलिणो, वरी बि त असांखे बिलावल खे मोकिलिणो थो पए। मां सिंधी आहियां, सिंध में रहां थो, सेवण जो आहियां, कराची जो आहियां, हैदराबाद जो आहियां। बिलावल भुट्टो साहिबु हिकिड़े ज़बरदस्त क़िस्म जी तक़रीर कई, पंहिंजे नाने खे नक़ल कई, उन सां मुंहिंजी ज़िंदगी में असरु कहिड़ो पियो। मूंखे त इहो आहे न त मूंखे माना जेको आहे मुंहिंजो ॿारु पब्लिक सर्विस कमीशन में पास थी वञे, उनखे सिफ़ारिश न कराइणी पए, उनखे पैसा न ॾियणा पवनि, मां थाणे ते वञा त थाणे ते मुंहिंजी इज़त मिले, मुंहिंजो ख़्यालु कयो वञे, हुते जेको आहे सो बिना मुंहिंजे तज़लील जे मुंहिंजो माना जाइज़ फ़रियाद ॿुधी वञे, कोर्ट में मूंखे इंसाफ़ मिले, DC मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे, मुख़्तियारकार तपेदार मुंहिंजो कमु जेको आहे सो बिना पैसनि जे करे। मुंहिंजी रिक्वायरमेंट त इहा आहे न, सिंध जे वोटर जी रिक्वायरमेंट इहा आहे। जेके असां 6 करोड़ सिंधी आहियूं, उन मां 5 करोड़ 99 लख माण्हुनि जी त इहा ई रिक्वायरमेंट आहे। उनखे माना कहिड़ो आहे त बिलावल जेकॾहिं सुभाणे वज़ीर आज़म थी थो वञे, उन खां पोइ बि सिंध जूं ज़मीनूं ॾेई था छॾनि, सिंध जे हक़नि ते कंप्रोमाइज़िस था कनि, सिंध माना केनालनि ते स्टैंड नथा वठनि, सिंध जे नाणे ते माना जेको आहे सो कंप्रोमाइज़िस कनि था, त पोइ मुंहिंजे कम जी कहिड़ी आहे पीपल्स पार्टी? पोइ मुंहिंजे लाइ आसिफ़ ज़रदारी, परवेज़ मुशर्रफ ऐं बिलावल भुट्टो ऐं परवेज़ मुशर्रफ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? आहे को फ़र्क़ु? सही। अञा परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको आहे सो कमीशन में माना 90 सैकड़ो कमीशन आज़ादु हुई। उते अरबाब जे दौर में कुझु पंहिंजा मनपसंद माण्हू आया, पर टोटलिटी में इहो थियो। हीअ जेके सिंध जा लाइक़ जेके ऑफिसर थिया आहिनि, इहे सभु जनरल ज़िया जी मार्शल में थिया आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त मां हिन में ख़ुशि हुजां त तख़्त ते अॼु आसिफ़ ज़रदारी वेठो आहे, सुभाणे बिलावल भुट्टो, मां उन ते झुमरियूं हणां जीअं भुट्टो जी नारनि ते। मुंहिंजी तनक़ीद का दुश्मन वारी न आहे, मुंहिंजी तनक़ीद का बायस न आहे, मूंखे को तअसुब न आहे, मूंखे ज़रदारी जी जॻह ते प्रेसिडेंट न आहे थियणो, मुराद साहिब जाइ ते CM न आहे थियणो, मूंखे सियासत में ई न आहे अचिणो। पर मां जी जिदोजहद, मुंहिंजी तनक़ीद पंहिंजाइप वारी तनक़ीद आहे त सुधरो, बहितरी आणियो, असां जा सुठा माण्हू सिलेक्ट करे मोकिलियो। जेकॾहिं पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन न हूंदी, पब्लिक सर्विस कमीशन में जेकॾहिं मेरिट हूंदी, तब सिंधी ईंदा, तब सिंधी ईंदा, उहे सिंध जो नालो रोशन कंदा। अॼु जो सिंध जो नौजवान ॿाहिरि थो वञे, छाजे करे जो हितां जे माना इदारनि मां हू मायूस थी चुको आहे, पटे वालो बि माना मेरिट ते नथो रखियो वञे। तो ही कंडीशन आहे, सिंध खे हिन लाइ किथे पहुचाए छॾियो आहे। सिर्फ़ु इहो गवर्नमेंट जे इदारनि जो न आहे, प्राइवेट सेक्टर्स में। हाणे प्राइवेट सेक्टर्स में कहिड़ो पीपल्स पार्टी जा माण्हू वेठा आहिनि, उते HR जा कहिड़ो जेको आहे त पीपल्स पार्टी जा बंदा आहिनि, उते बि पटियालो या ऑफिस बॉय तव्हांजो विदाउट सफ़ारी जे नथो रखियो। ॾिसो कंहिं बि मुआशिरे खे अॻिते सियासत वठी वेंदी आहे, सियासतदान ई अॻिते वठी वेंदो आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जे दौर में जॾो फिॾो ग़लति सही तरीक़े सां सिंध जो हिकिड़ो जॾो फिॾो हिकिड़ो मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास ठहियो, माना सियासतदान ई अॻिते वठी वेंदो। पीपल्स पार्टी 17 सालनि में पूरी सिंध में का इंडस्ट्री लॻाई आहे, को ढंग जो तालीमी इदारो ठाहियो अथनि, को ढंग जो को रोड ठाहियो अथनि, KPK में ठाहियो अथनि। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो पंजाब में ठाहियो अथनि, हिकिड़ो KPK में ठाहियो अथनि। माना सिंध में 80 लख ॿार जेको आहे सो तव्हांजो तालीमी इदारनि खां ॿाहिरि आहे। तव्हां इदारा वञी KPK में पंजाब में था ठाहियो। हिनखे ॿुड़ी मरणु घुरिजे, शर्म अचणु घुरिजे अहिड़ा फ़ैसिले करण वारनि खे। त का इंडस्ट्री कान लॻी आहे, माना ॿार वीचारो छा करे, घर जो सामान विकिणी चए थो त मां मास्तरी क्लार्क ई वठां। छो जो जेकॾहिं उहो ॿारु माना जेकॾहिं न करे, सिंधी माण्हूअ खे हिननि हिमथायो ई कोन, प्राइवेट सेक्टर में न वठी विया। जेके प्राइवेट सेक्टर में क़ाबिज़ आहिनि उहे पंहिंजा माण्हू रखंदा न, तव्हांखे छो रखनि? बिल्कुलु ईअं, जेसिताईं को तव्हां तमामु घणा एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुजो। बहरहाल हींअर हिकिड़ो ग्लोबल विलेज में दुनिया तब्दील थी चुकी आहे, IT सेक्टर आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा सेक्टर आहिनि जिते पघार ई 20 लख खां थी शुरू थिए। त सिंध जे नौजवान खे पब्लिक सर्विस कमीशन खां वठी जेके बि सरकारी नौकरियूं आहिनि उन्हनि खे थुक हणणु घुरिजे, लत हणणु घुरिजे, ऐं स्काई इज़ अनलिमिटेड, हुनखे ॿिए पासे वञणु घुरिजे, हुनखे कारोबार करणु घुरिजे, नंढी नंढी दुकानदारी करणु घुरिजे,
प्राइवेट सेक्टर में पंहिंजी जॻह ठाहिणु घुरिजे। असांजे SPSC खे ऐं हिननि सभिनी गवर्नमेंट नौकरियुनि खे छॾींदासीं त पोइ वरी ॿिया अची वेंदा आहिनि हिननि सीट्स ते, वरी बि त असांखे अल्टीमेटली असांजा जेके पेरेंट्स वेठल आहिनि उन्हनि खे वरी बि जे SHO वटि कमु पवंदो, ASI वटि कमु पवंदो त वरी बि ॿियो धारो ई वेठल हूंदो, असां त छॾे वियासीं। जॾहिं तव्हां प्राइवेट सेक्टर में तव्हांजी पघार 20 लख खां 50 लख खां शुरू थींदी न, तॾहिं तव्हां SHO DC SP जा मोहताज ई न रहंदो। इहे तव्हांजे लाइ माना मैटर ई न कंदा। तव्हांजो ईंदड़ नस्ल खे तव्हां अॻिते वठी वञो, मुल्क खां ॿाहिरि हलियो वञे। हींअर असां ग्लोबल विलेज जा DC AC सम्झो था त असांखे 5 लखनि ते 10 लखनि ते असांजी ॿुधंदो। DC SP जी जेका औकात आहे न उहा 5 लख खां शुरू थी वञे ऐं 5-10 लखनि ते ख़तमु थी वञे। तव्हां बसि एतिरी हिननि जी औकात आहे। ॿियो छा, कहिड़ी औकात आहे? गुटको माओ था हलाइनि। सॼे सिंध जो कहिड़ो माना जेको आहे ज़िलो आहे जिते SSP गुटको माओ ऐं मंशात नथो हलाए। समाज जी बुराई जा आॾा हलाईंदा आहिनि, उन में पैसा कठा कंदा आहिनि, उन मां ही पाण मोतबर लॻा वेठा आहिनि। हिननि जी माना जेका आहे सा मैच करे थी जेके ही पैसा कमाइनि था, जेका हिननि जी पघार आहे 2-2.5 या लाइफ स्टाइल आहे, जेको हिननि जो लाइफ स्टाइल आहे, इहो मैच करे थो न। पर जहिड़ो हिनजो लाइफ स्टाइल आहे त केरु ईअं चवंदो त ही को 5 लख रुपया ही करप्शन वठी सघंदा। करोड़नि में आहे हींअर त करप्शन, करोड़नि में आहे। मां हिकिड़े ज़िले में वियुसि त पुछा कयमि त साईं, हिकिड़ो करप्ट SSP हो, हुनजी मंथली घणे हुई? करप्ट जेको हुनजी 4 करोड़ आई, हाणे PSP आयो आहे, हुन साहब जी 6 करोड़ आहे गुटके माए जी मंथली। हींअर रिसेंटली मूंखे ख़बर पई त हाणे त उहो SSP उन ज़िले मां तब्दील थियो आहे ऐं हुनजी ट्रांसफ़र कई वई आहे। सिर्फ़ु हिकु Z21 जेका आहे इन जी जेका करप्शन आहे उहा जेका आहे चवनि पिया त मंथली सिर्फ़ु हुन हिकिड़ीअ जी, हाणे ॿिया अलाए केतिरा गुटके जा क़िस्म आहिनि या ॿियो जेको मंशात आहे हुन ते वञूं ई नथा। सिर्फ़ु उहा Z21 जी जेका करप्शन आहे ॿुधाइनि पिया त उहा 45 लैक्स आहे हिकिड़े महीने जी। न 45 लैक्स न, तव्हांजी इंफॉर्मेशन ग़लति आहे। हैदराबाद में त 5 करोड़नि खां मथे आहे। थरपारकर में हूंदी 2.5-3 करोड़ हूंदी मंथली। मूं हिकिड़े SSP सां कराची सचलकोट, उहो थाणो ई जेको सचलकोट जो थाणो आहे उनजी मंथली 1 करोड़ खां मथे जी आहे। SHO कराची में पैसा ॾेई था लॻनि सभई सभु। ॾिसो 3,000-3,500 इंस्पेक्टर आहिनि, सब इंस्पेक्टर आहिनि कराची में, ऐं थाणा आहिनि टोटल 100-125। जेको पैसनि ते न लॻंदो वञे तमामु वॾी CM लेवल जी, अनवर मजीद लेवल जी, AG मजीद लेवल जी सिफारिश। सिंध जेको Z21 जी तव्हां ॻाल्हि था कयो, Z21 सिंध जो को बि ज़िलो अहिड़ो कोन्हे को जिते SP पैसा वठी न हलाए। अॼु जी जेके SP खे सज़ा मिली आहे, इहे जेके पकड़जंदियूं आहिनि गाॾियूं, इहो बि मंशात फ़रोश महिरबानी करे पकड़ाईंदा आहिनि, पंहिंजूं नंढी लेवल जा माण्हू पकड़ाईंदा आहिनि। इहो धंधो हींअर हली वियो आहे। हिकिड़े SP सां मूं ॻाल्हायो, मुंहिंजो तव्हांजे एरिया में मंशात ऐं हीअ हले थी, जिते तव्हां सर्वे कयो सॼी सिंध में मूं वटि घटि थी मंशात हले। डिनाए न कयो त मूं वटि मंशात नथी हले, मुंहिंजो सॼी सिंध में मूं वटि घटि थी हले। व्हाट अबाउट ठटे जी कंडीशन बदतर आहे, तमामु घणी बदतर। ठटे में जेको माउथ कैंसर, जेको ओरल कैंसर आहे न माण्हुनि में, और मां सम्झी सघो था त छा आहे उते तमामु घणी बदतर कंडीशन आहे। मूं जेका हींअर ॿुधी आहे या जेका छठो ज़िलो हलाईंदो आहे इंस्पेक्टर मुमताज़ भरोई, जेके FIA गिरफ़्तार कयो ऐं FIA खे राति जो सिंध पुलिस प्रेशर विझी पंहिंजो माण्हू छॾायो। ॿिए ॾींहं जी पैसनि जे एवज़ ज़मानत बि थी वई, पैसनि एवज़ ज़मानत थी वई कस्टोडियल टार्चर जे केस में। त उहो मुमताज़ भरोई साहब पुटु बणियल आहे जनाब हाजी अली हसन मोहतरम ज़रदारी साहब जी। मतिलबु इहो तब्दील थी नथो सघे। जेकॾहिं अगरि असां हाणे हिन कंडीशन में, हे ईअं सम्झो असांजा डिक्लाइंड मरहल आहिनि, हिन में जेकॾहिं अगरि असां ठटे में हथु न विधोसीं ऐं हिन कंडीशन में जेकॾहिं हिन ठटो त तबाह थी चुको आहे न। ठटो मंशात जो गढ़ आहे, ठटे जूं ज़मीनूं कब्ज़ो थी वियूं आहिनि, ठटे में का शइ न बची आहे। उतां जा सियासतदाननि खे चुप करायो वियो आहे पुलिस जे रस्ते। ऐं हिकिड़ो इक़बाल ख़ासकेली हो, उहो पीपल्स पार्टी जो ई माना चेयरमैन हो, उन थोरो आवाज़ु उथारियो त हुन ते दहशतगर्दी जा केस वेशाणो तशदुद कयो वियो हुन ते, इन ई मुमताज़ भरोई जे तरफ़ खां कयो वियो। सो ठटो हींअर ख़तमु थियल आहे पूरी। इन में ही सभु जेके बि वॾा वॾा नाला वेठा आहिनि, शिराज़ीन, ही सभु मतिलबु कुझु नथा करे सघनि, दे आर हेल्पलेस। हींअर जेके पीपल्स पार्टी या हुकूमत जा जेके रवायती हरीफ़ हूंदा आहिनि, उहे रुॻो इन करे चुप करे वेठा आहिनि त असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थिए। शिराज़ी मथां लॻी आहिनि छा? जेकॾहिं फेडरल मिनिस्टर मुर्तज़ा जतोई ते साइकिल चोरी ऐं मोटरसाइकिल फुर जो इल्ज़ाम लॻी सघे थो, त शिराज़ी त वीचारा अञा वधीक कमज़ोर आहिनि। इहा पोज़ीशन आहे। कारोबार पसंदि अची वियो रियाज़, शहज़ाद रियाज़ जो ट्रैक्टर जो कारोबार पसंदि अची वियो अनवर मजीद खे। उनखे 4,000 रुपया फुर ऐं नोकिया जी बटणनि वारी मोबाइल फ़ोन, अरबपति माना वापारी आहे कराची जो, उनखे सांगड़ में चालान पियो।
ॿियो पाण सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते वरी अचूं था त मूंखे हुन यादि अचे थो त उन में डेवलपमेंट तमामु घणी थी आहे। हींअर जेका नई बिल्डिंग ठही आहे, तव्हां उहा विज़िट कई आहे या न कई आहे, त इहा बि त इहो डेवलपमेंट जेका आहे न उहा वरी हिकिड़ी क्वेश्चन मार्क आहे। हुन ते रिपोर्ट बि थी चुको आहे, मां बि हुन ते कमु थो कयां त हुन में केतिरी मुबैना करप्शन थी आहे। इहो बि त क्रेडिट वसीम साहब जो हुन ते अचे थो। जेतिरो वॾो प्रोजेक्ट आहे ओतिरी वॾी करप्शन आहे, ओतिरी वॾी रिश्वत आहे। वसीम जो क्रेडिट को कोन्हे को, सिंध गवर्नमेंट मंज़ूर कयो, उहो ठाहिणी हुई इमारत। वसीम जो कहिड़ो क्रेडिट आहे? वसीम जो क्रेडिट इहो आहे त 16,000 नौकरियूं हुन में हुन इहे चुको आहे दुकान माना नीलाम घर नौकरियूं। न एतिरो जल्दी में इहा डेवलपमेंट थी वई, हुन पंहिंजे टेन्योर थोरे अरसे में हुन एतिरी जल्दी में इहा डेवलपमेंट। बिल्डिंग आचार विझंदी छा? आचार ॾींदी छा? बिल्डिंग छा कंदी आहे? उते वेठल माण्हू हलाईंदो न, HR हलाईंदो आहे न के इदारे खे। हीअ तव्हांजूं दीवारूं त न हलाईंदियूं, हिते वेठल माण्हू हलाईंदो न। माण्हू बहितर हुअणु घुरिजे। बिल्डिंग खे छा कंदासीं? बिल्डिंग त अलाए कहिड़नि कहिड़नि इदारनि जी बि भली आहे। बिल्डिंग त जेको आहे सो AG सिंध जी बि ॾाढी भली आहे, जिते माना ॻाल्हाइण जा पैसा आहिनि। बिल्डिंग सिंध सेक्रेटेरिएट जी ॾाढी शानदार आहे, जिते वेठल माण्हू आहिनि। अमर जलील कोन ॿुधायो त इस्लामाबाद जे रोडनि रस्तनि ते राति जो सूअर घुमंदा आहिनि, सुबुह जो उहे सूअर कोट पैंट ऐं टाए पाए ऑफिसुनि में वेंदा आहिनि। उहे सेक्रेटेरिएट में कीअं उहो अक्सरियत में नज़र ईंदा। उहे हिते बि इहे ई आहिनि। अच्छा, अमर जलील जी ॻाल्हि खे माना सेकंड थो कयां। पाण हाणे हिन आख़िरी सुवाल तरफ़ ईंदासीं। इमदाद साईं खां तमामु घणियूं सियासी, समाजी ऐं मेरिटोक्रेसी जो क़तलाम कीअं थो थिए ऐं असां नौजवाननि जा जेके सपना आहिनि उहे कीअं तार तार थियनि था। सो उहे इमदाद साईं जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे असांजे लाइ संगे मील जो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं उहे ई असांखे रोशन राह ॾींदा आहिनि। सो पाण आख़िरी सुवाल इमदाद साईं कंदासीं त अॼुकल्ह हू कहिड़ी स्टोरी ते कमु करे रहिया आहिनि ऐं हुननि जो अॻिते विज़न छा आहे? मंसूर, मां दी न्यूज़ तां त रिज़ाइन कई आहे, फ्राइडे टाइम्स ऐं उनखां अलावा पंहिंजो हिकिड़ो इदारो ठाहियो आहे तफ्तीश.com, जेको डिजिटल मीडिया जो इदारो आहे। ऐं उनखां अलावा असांजी माना वेब पोर्टल बि आहे, न्यूज़ वेब पोर्टल आहे। तमामु सुठी टीम आहे, नौजवाननि जी टीम आहे, सुठा माण्हू आहिनि। दुआ कजो त असांखे कामयाबी नसीब थिए। मां एक्सटेंसिवली त पब्लिक सर्विस कमीशन खे कवर कयां थो। उनखां अलावा बि इलाही आहिनि इशूज़। एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो इशू आहे, उनखे कवर कयां थो। उनखां पोइ इलीगल अपॉइंटमेंट्स आहिनि सिंध गवर्नमेंट में, वॾनि वॾनि उहिदनि ते पहुतल आहिनि, उन्हनि ते कमु कयां थो। इलाही इशूज़ आहिनि। ॿियो हीउ जेको हींअर सिंध जॉब पोर्टल ठहियो आहे, हिन में जेको सखर 5 to 15 जेके स्केल जूं नौकरियूं आहिनि इहे अपलोड कयूं पियूं वञनि ऐं इहे इन जो प्रोसेस शुरू थियो आहे, इनखे कीअं सम्झ? इहो ट्रांसपेरेंट आहे या इहो बि साॻी SPSC वारे जो औलाद आहे? मूं ॾिठो न आहे, उन ते कमु न कयो आहे, उन ते असां कमु कयूं था। ऐं जेकॾहिं का बि शइ नज़र आई त उनखे अहिड़ी बेरहमीअ सां कवर कबो, अहिड़ी बेरहमीअ सां उनखे अनर्थ कबो जीअं पब्लिक सर्विस कमीशन खे कयो आहे। जेकॾहिं सुठी ॻाल्हि हूंदी त उनखे उन ई जज़्बे सां साराए। अहिड़ा ई किरदार हूंदा आहिनि समाज में जेके जॾहिं बुछड़ायुनि खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे बि उन ई बेदर्दीअ सां वाक़ो कंदा आहिनि ऐं जेकॾहिं अगरि सुठाई ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे बि हलाज वांगुरु सरे मक़तल वञी चवंदा आहिनि त ये जान दवानी जानी है, इस जान की कोई बात नहीं। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।